अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां नौशीन भट्टी। नाज़रीन, सिंध जे नामवर कहाणीकार, अफ़सानाकार ऐं ड्रामा निगार शौकत हुसैन शौरे जी पहिरीं वरसी जे मौक़े ते सिंध जे सक़ाफ़त खाते सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारनि पारां हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं में वॾे अंग में अदीबनि, शाइरनि ऐं लेखकनि शिरकत कई। मुक़ररीन खे ज़बरदस्त भेटा ॾींदे चयो त शौकत हुसैन शौरे सिंध तोड़े हिंद जे सिंधी अदबी ऐं शाइरनि खे हमेशा पाण में जोड़े रखियो। हू जदीद अदब ऐं फंक्शन जो पाड़ लेखक हो। तक़रीब खे नामवर लेखक मदद अली सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे जे चेयरमैन डॉक्टर इसाक समेजो, सक़ाफ़त खाते जे डायरेक्टर जनरल मुनव्वर अली महसर, नामवर लेखक ज़ुएब सिंधी, कराची यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जे उस्ताद ऐं अदीब शेर मिराणी, सिंध यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जे उस्ताद डॉक्टर रिहाना नज़ीर कलीश, चेयरमैन जे डायरेक्टर डॉक्टर नवाब काका ख़िताब कयो। तक़रीब में ॿिनि किताबनि में न्यास पढ़ण जे मरतब कयल उर्दू में शौकत हुसैन शौरो एक साज़ अफ़साना निगार ऐं सारंगा जो शौकत हुसैन शौरो नंबर जी मोहरत कई वई आहे।